चोटियारियो में अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त चोटियारियो वेझो ज़रदारी पंप भरिसां तेज़ रफ़्तार सबबि मोटरसाइकिल ऐं फटे वारे रक्शे में आम्हूं साम्हूं टक्कर थी पियो आहे, जंहिं जे नतीजे में मोटरसाइकिल सवार नौजवान मिठू कच्छी मौके ते फ़ौत थी वियो, जॾहिं त संदसि धीउ चांदनी हिकु औरत श्रीमती भगवानी समेत 2 ॼणा प्रेम भाट ऐं ठाकुरो भाट सख़्त ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे इतला ते चोटियारियो पुलिस फौरी तौर पहुची इलाज लाइ सांगड़ सिविल अस्पताल पहुचायो, जॾहिं त बाद में नौजवान जी 4 सालनि जी मासूम धीउ पिणु ज़ख़्मनि जा ताब न सहंदे रस्ते में फ़ौत थी वई, जॾहिं त फ़ौती नौजवान ऐं संदसि मासूम धीउ जा लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया विया आहिनि ऐं संदसि लाश घर में पहुचण ते घर में कोहराम मची वियो आहे। होॾां ॿुधाए पियो वञे त फ़ौती नौजवान असल उडेरो लाल स्टेशन जो रवासी आहे, जेको मोटरसाइकिल ते चोटियारियो शहर जे खिपरो बाईपास भरिसां पेकनि में वेठल पंहिंजी ज़ाल खे वठण लाइ अची रहियो हो त मासूम धीउ समेत अजल जो शिकार थी वियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।